असांजो मुतालबो इहो ई आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं जेको आहे सो चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां ऐं सिंध जे CM साहब खां ऐं सिंध जे नुमाइंदनि खां ऐं असांजे ख़ासि करे सखर ज़िले जे नुमाइंदनि खां इहा ई गुज़ारिश आहे त जेको हिते असांजो ज़राअत जो नुक़सानु थियो आहे उहो जाली दवाउनि, जाली भाण, जाली ॿिजनि जे करे नुक़सानु थियो आहे। जेके जाली दवाऊं, जाली भाण, जाली ॿिज, जाली तेल, छो जो तेल बि जेको मिले थो उहो पूरो ज़मींदार खे कोन थो मिले पियो। तेल खां वठी ज़मींदार सां ज़ुल्म आहे। ॿिज 10 किलनि जी थैली जेका 10,000 रुपए में मिले पई, उनजी बि का गारंटी न हुई। उन खां पोइ दवायूं आहिनि, दवाउनि में नशे वारियूं सुयूं पयल आहिनि। असांजी सॼनि खे इहा सिफारिश आहे त सॼनि खे असांजी मदद करनि। ग़रीबनि जी वॾी नाइंसाफ़ी आहे। दवा 2 नंबर आहे, ॿिज 2 नंबर आहे, ॿिज बि असांखे 10,000 बोरी वठनि था। असांखे हक़ खपे पंहिंजो। भी 2 नंबर आहिनि, दवायूं 2 नंबर आहिनि। जेके बि दवायूं ॾियूं था उन में बीमारी आहे। नेट्रोफास खाद हलायूं था, उन में बि जीअं बीमारी आहे। मथे वहण चढ़नि कोन था, सॼा सड़ी विया आहिनि। असां सां मदद कयो वञे, सरकार असां सां मदद करे। भाण मिलिया आहिनि जंहिंजे करे असांजी फसल तबाह थी वियो आहे। कोई गवर्नमेंट असां सां तामल में न आहे, न कोई ज़री तरक़ियाती वारा कोई असां वटि पहुचा न आहिनि। असांजो अटो बि खाइण लाइ न आहे, अटो बि महांगो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं।